कंडियारो सिंध के मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग ऐं नक्शबंदी गफ़ारी सिलसिले जे रूहानी पेशवा हज़रत ख्वाजा अल्लाह बख्श अब्बासी अलमारूफ़ सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह जो 40हों सालियानो उर्स मुबारक 2 डिसंबर छंछर खां दरगाह अल्लाह आबाद शरीफ़ लॻ कंडियारो में शुरू थी रहियो आहे। उर्स मुबारक जी तक़रीबन जो बाक़ायदा आगाज़ दरगाह अल्लाह आबाद शरीफ़ जो गादी नशीं हज़रत ख्वाजा मोहम्मद तारिर अलमारूफ़ सजण साईं हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े ऐं फातिह ख़्वानी सां कंदो। जिते उर्स मुबारक की तैयारियों की हतमी शक्ल ॾिनी वई आहे। इन ॾिस में जमियत उलमा ताहिरिया जे प्रेस तर्जुमान वफ़ा शेर ताहिरीअ पारां जारी कयल प्रेस पधराई मुताबिक़ उर्स मुबारक की तक़रीबुनि में शरीक थियण लाइ मुल्क जे कुंड कुर्छ समेत ॿाहिरीं मुल्कनि मां वॾी अंग में अक़ीदतमंद मुरीदनि जी आमद जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। उर्स मुबारक जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ जमायत इस्लाहुल मुस्लिमीन पाकिस्तान जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल इंजीनियर ग़ुलाम मोहम्मद मेमण ताहिरीअ पारां जलसा गाह जो दौरो कयो। उर्स जे 2 ॾिहाड़नि वारी तक़रीबन में दीनी मजलिसा जामिया अरबिया गफ़ारिया दरगाह अल्लाह आबाद शरीफ़ ऐं उन जी ज़ीली इदारनि में फ़ारिग़ थींदड़ आलिम ऐं हाफ़िज़ सगुरनि जी दस्तारबंदी कई वेंदी। जिते मुल्क जा नामियारा आलिम सगुरा हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह जे कयल दीनी ऐं तबलीगी ख़िदमतुनि ते रोशनी विझंदा ऐं नात ख़्वां नातूं पढ़ंदा। जिते 3 डिसंबर आचे ॾींहुं ख़ासि वेहक थींदी जंहिंमें गादी नशी हज़रत सजण साईं ख़ुसूसी ख़िताब ऐं इज्तिमाई दुआ घुराईंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।